नौजवाननि जी ज़हन में अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं वेही रहियूं आहिनि। हिकिड़ो ॾिसंदा फिल्मूं या डाइजेस्ट नाविल पढ़ी उन्हनि जी सोच उहा फिल्मी बणिजी वई आहे, नाविलिस्ट ज़हनियत बणिजी वई आहे। ख़बर कोन थी पए त हक़ीक़त में छा आहे। फिल्मुनि वारा इंडिया वारा फिल्मूं भरे, अंग्रेज़ फिल्मूं भरे असांजे ज़हननि में इहे ग़लति ॻाल्हियूं विझी ऐं इस्लाम खां असांखे दूर था कनि पिया। त फिल्मुनि में जेके शयूं ॾिसनि था उहे हिननि जे ज़हन में ठहियल आहिनि। हाणे चवंदो मुंहिंजी शादी करायो त अहिड़े घर मां करायो, अहिड़ी सुहिणी छोकिरी हुजे जेका जंहिं ते हूरूं बि रश्क कनि, परियूं बि उन ते रश्क कनि। हाणे अहिड़ी छोकिरी असांखे वठी ॾियो। हिकिड़ो पाकिस्तान जो वॾो आलिम आहे, मुफ़सिर आहे, मुक़रर आहे वॾो, उन ॻाल्हि बि कई। चई त जे मूं हिकिड़े छोकिरे खे मोकिलियो, चई त मुंहिंजी शादी नथी थिए, मुंहिंजे लाइ को रिश्तो ॾिसो। त उन छोकिरे खे मोकिलियईं त तूं वञ फलाणी जॻह ते, उनखे रिजेक्ट करे छॾियईं, उनखे चई त इहो क़बूल न आहे। वरी ॿी जॻह ते उन मुल्क साहब मोकिलियसि, उनखे बि रिजेक्ट करे छॾियईं। 3-4 जॻहियुनि तां वापसि आयो त चई त तो छाजे लाइ मौलवी साहब पुछे तो छाजे लाइ उनखे रिजेक्ट कयो? चई इन जे करे जो ख़ूबसूरत कोन हुई। मौलवी साहब कन मां झले हिकिड़ी थप्पड़ आहे ऐं आईने जे साम्हूं ॾेखारियो त तूं पंहिंजी शिकिल ॾिस, पंहिंजी शिकिल करे आईने में ॾिठी अथई, आईने में पंहिंजी शिकिल ॾिस, तूं कहिड़ो सुहिणो आहीं जो उन न्याणी जी ज़िंदगी तो तबाह करी। असां सिर्फ़ु पंहिंजी ज़िंदगी ॾांहुं निहारियूं था, पंहिंजे सूरत ॾे निहारियूं था। घोट भली कहिड़ो गंदो हुजे, बुछड़ो हुजे, शिकिल जो बुछड़ो हुजे, पर चवंदो छोकिरी का चङी हुजे उन सां मां शादी कयां। हाणे जेकर छोकिरी तव्हां इहो बि त सोचियो न त औरत आहे, उनजी सीने में बि हिकिड़ी दिलि आहे, उहा बि चाहींदी हूंदी त मुंहिंजो घोट बि को हसीन हुजे, सुहिणे चेहरे वारो हुजे। आहे कि न? अदा पाण ॾांहुं निहारियो त असांजे में आहे कि न कोन्हे का इहा ॻाल्हि। न्याणी बि इहो चाहे थी त उनखे बि सुठो वर मिले, अहिड़ो वर मिले जेको उनजी अॻियां ज़िंदगी हली ठाहे। ज़ोरिया मसे असांजे खानदाननि में इहा ॻाल्हि थी वई आहे, ज़ोरिया मसे न्याणी जी शादी कराए छॾींदा। पोइ नतीजो कहिड़ो थो निकिरे जो न्याणी घर मां भॼी थी वञे। पोइ बदनामी कंहिंजी आहे? सुन्नत खे छॾण जे करे बदनामी ख़ुदि उन वालदेन जी आहे, उन खानदान जी बदनामी आहे, उन खानदान जी बदनामी थिए थी। मुआशिरे में नालो कंहिंजो ख़राब थियो? उनजे खानदान जो ख़राब थियो। मुआशिरे में बेइज़ती कंहिंजी थी? उनजे खानदान जी थी। सिर्फ़ इन ॻाल्हि जे करे जो असां सुन्नत खे छॾे ॾिनो। असां पंहिंजे औलाद खे निहारियूं था। औलाद असांजो आहे, औलाद असां जेके असां सेखारियूं ई नंढपण खां इहो था त फिलाणी शइ आहे, फिल्म में असां हीअ शइ ॾिठी आहे, असां बि हीअ शइ था कयूं, हीअ शइ था कयूं। नंढपण में जेका शइ ज़हन में वेहे थी, दुनिया में अॻियां हली सॼी ज़िंदगी पोइ उन्हनि ज़हननि ते, उन्हनि ख़्यालनि ते असां